सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद। जप आद सच युगाद सच है भी सच नानक होसी भी। सतनाम सत श्री अकाल। प्रभु के स्मरण कारज पूरे। प्रभु के स्मरण कारज पूरे। प्रभु के स्मरण कबहु न झूरे। प्रभु के स्मरण कबहु न झूरे। प्रभु के स्मरण हरे गुण बानी। वाजु प्रभु के स्मरण हरि गुण बानी। प्रभु के स्मरण सहज समानी। प्रभु के स्मरण सहज समानी। ओ प्रभु के स्मरण निश्चल आसन। प्रभु के स्मरण निश्चल आसन। आसन प्रभु के स्मरण कमल विगासन। प्रभु के स्मरण कमल विगासन। ओ प्रभु के स्मरण आनंद झनकार। ओ प्रभु के स्मरण अनहद झनकार। प्रभु के स्मरण कांत न पारो। प्रभु के स्मरण कांत न पारो। से स्मरण जिनका प्रभु मैया। स्मर से जन जिनका प्रभु मैया। स्मर से जन जिनका प्रभु मैया। स्मर से जन जिनका प्रभु मैया। ओ नानक तिन जन शरणी पया। वागु नानक तिन जन शरणी पया। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भवत जना के मन विश्राम।
मखमली बाबा सुखम। सतनाम सत श्री धन आहिनि अहिड़ा सतपुरुष जेके मूल तव खे पकड़ियूं बीठा आहिनि और असांखे असली मानव चोल जो मूल तत्व असांखे सम्झाइनि था। त बाबा तुंहिंजो आसरो ओट मूल पाड़ सो प्रभु ई आहे, आत्मा जे रूप में जेका तुंहिंजे शरीर में वेठी आहे, तॾहिं हे शरीर हले चले थो। उनखे बस ख्याल में रख, ध्यान में रख, सुरत में रख। केॾा उन जा फ़ाइदा आहिनि। गृहस्थी तोखे हर कार्य रास खपे। श्री राम। इन लाइ चयो वेंदो आहे गृहस्थी खे छा छा न खपे। राम छा खपे इहो गृहस्थी सां पूरो न उथरंदो। इहो शब्द इहो उतरंदो। सन्यासी खे बि छा खपे, उदासी खे बि छा खपे, लंगोटी पाए रोटी खाए, बस संसार जॾहिं छॾे। गृहस्थी खे छा छा न खपे। राम त सभई तुंहिंजूं घुरिजूं पूरी थींदियूं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सां, जेके इन्ही में पिया उनजी कृपा असांखे सभु कुझु प्राप्त कराए थी। इन लाइ हर पौड़ी जे पोएं पद में साहिबनि खे चवणो पइजे, नानक तिन जन शरणी पई आहे। जेके तुंहिंजी यादि में आहिनि मां उनजी शरणी वञा, बसि उनजी शरण में ई असांखे सभु फ़ाइदा मिलंदा। हर पद में इहो ई। तो प्रभु जी यादि एॾो कमु करे थी। प्रभु के सिमरन कार्य पूरे। प्रभु जे कार्य रास कराइण लाइ असां हर कार्य खे, उहो धार्मिक कार्य में बि वर्सी साहिब आहे, संतनि जी मलाई थी वञे, कार्य जॾहिं संतनि जा, तंहिंखां पोइ बि प्रभु जी रक्षा करण जे लाइ प्रभु जो सिमरन, प्रभु जी बाणी जी सिफ़त असां अखंड पाठ रखायूं था। श्री राम। हर शुभ कार्य में जाम रवाज थी वियो आहे सुखमणी साहिब पढ़ाइण, सत्संग कराइण, प्रभु जी सिफ़त थिए जंहिंसां कार्य रास थिए। प्रभु जो सिमरन में कार्य रास थींदा। कार्य पूरे। श्री राम। पूरो शब्द व्यापक खे बि चइबो आहे। पूरो शब्द व्यापक, पूरो व्यापक, यानी पूरी तरह सां असांजो हर कार्य रास थींदो। प्रभु के सिमरन कबो न झूरे। राम। प्रभु के सिमरन, उनखे पछतावो करणो कॾहिं न पवंदो। पछतावो उन्हनि खे पवंदो, विघ्न उन्हनि खे पवंदा, औखी घड़ी उन्हनि खे ॾिसणी पवंदी जॾहिं जंहिंखे प्रभु यादि न आहे। श्री राम। श्री राम। तूं बिसरे तां सभ को लागू। बस छा छा तोसां लागू थी सघंदो आहे, महिरबानी समझिजो तोसां कुझु थोरो लागू थियो आहे, छा छा थी रखंदो आहे। और चीत आवे तां शेवा। बस तुंहिंजे चिंत में प्रभु जो अंचन अची वञे, तुंहिंजो जीवन ई शेवामय थी वञे, सफलो थी वञे। जीवन में सफले करण जे लाइ जीवन खे शेवा ई मुख्य रखी वई आहे। श्री राम। मन सां प्रभु जो सेवण, ॿाहिरि शेवा शरीर सां। प्रभु के स्मरण, हे ॿियो फ़ाइदो। प्रभु के स्मरण हर गुण बानी।
प्रभु जी यादि करण सां कंदे 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 जॾहिं मन उन प्रभु सां जुड़ी वेंदो तॾहिं अकथ कथा प्रगट थींदी, तॾहिं उन पुरुष जे हृदय मां हरि जा गुण प्रगट थींदा। श्री राम, वो हरि जा गुण ई ॻाईंदो। बस प्रभु के स्मरण हर गुण बानी, हर गुण बानी। श्री राम श्री राम। तॾहिं संतन सदाई प्रभु सां जुड़िया पिया आहिनि। तंहिंखां पोइ बि सुबुह सांझी पंहिंजे आस्थान ते जिथे प्रभु उनखे विहायो उन्हनि इहे कथा कीर्तन शुरू कया। प्रभु जी वाणी, प्रभु जी हरि कीर्तन। भाई हिन आस्थान रूपी तलाव में कथा कीर्तन रूपी चोगो ऐं पाणी पियो हूंदो। श्री राम। दिल दिमाग़ जी शइ हूंदी, कीर्तन दिल जी शइ आहे और कथा दिमाग़ जी शइ आहे। कथा कीर्तन हूंदो तो उहो चोगो वठी वेंदा। प्रभु के सिमरन सहज समानी। उन हरि गुण जे ॻाईंदे ॻाईंदे सहज लफ़्ज़ आहे ज्ञान जो। श्री राम। उन सहज में समाइजी वेंदा, उन हरि में समाइजी वेंदा। बस वरी अचे फिट कबो बाबा साईं खे। हर अध्यात्म जी जॾहिं वार्ता खणबी पिछाड़ी फिट थींदो अचे साईं सां। हरि जा गुण ॻाईंदा रहिया, उन में समाया रहिया। सब कार्य रास। श्री राम। कोई पछताए जो प्रश्न ही ना है। प्रभु के सिमरन सहज समानी, प्रभु के सिमरन सहज समानी। एडो एडो भलो कंदड़ जीव जो एडो भलो कंदड़ शायद अहिड़ो कोई इतिहास मिले। हाँ श्री राम। सतपुरुष भरिया पिया आहिनि, कमी ना है। ज़रूर ना है असां ईअं चई विझूं त साईं बाबा में जेकी हो ॿियो असां छा सभु ॾिठो आहे। वॾो वॾो परमात्मा जो हे संसार आहे। श्री राम। पर इहो ॾिठोसीं त कथा जो मंगलाचरण पंहिंजो अष्टंग पढ़िजे थो। मंगलाचरण शुरूआत में थींदा, अष्टंग पढ़िजे थो। अष्टंग हिकिड़ो ई पढ़बो 12 महीना हर कथा जो। मंगलाचरण अलॻि अलॻि थींदा। संतन अष्टंग इन खे धारण करे छॾियो जेको पढ़ंदा हुआ। कथा वेढ़िजे थी पई, अष्टंग पढ़िजे थो। कंहिं मथो चिटे कंहिं वटि विराहिड़ो ॾिठो। श्री राम। ॿुधल ॻाल्हियूं न आहिनि, ॾिठल ॻाल्हियूं। झलबा झल झलबा थोरो 2 टे वचन ॿुधायसि न। उन उहो चए थो मूंखे साईं 2 टे वचन मूंखे ॿुधणा आहिनि। न को उनखे मयार आहे तूं देरि सां छो आहीं। हो चए खणी मथां मयार ॾिनी वञे। बाबा कथा पूरी थी वई, हाणे तूं आयो, हाणे कीअं कथा थींदी। न हुन चयो आहे संत दयाल भई गृहस्थी जीवा चङो आयो आहे, 2 वचन ॿुधी वञनि। अरे राम, हेॾा दयाल था, एॾी दयाल था। श्री राम। आरती साहिब जा साईं जा जेके नेमी हुया 2 टे, कॾहिं जे राति ॿार थिया त साईं ओॾे हली करे वञे दुकान ते। अबा छो पुट कोन थो अचे आरती साहिब ते। अरे छोरा। श्री राम। संत पाण आया प्रभु जे पासे लॻाइणो जीवन खे। राम राम। प्रभु के सिमरन सहज समानी। हुन एॾा आनंद जे वरता प्रभु जी यादि में, सदगुरु संतन जी शेवा में। प्रभु के सिमरन निश्चल आसन। प्रभु के सिमरन निश्चल। निश्चल आहे आत्मा, निश्चल आहे जेके अचल चओ निश्चल चओ। अखर खे वज़न वधे थो निश्चलता सां। हूं अचल बि चई सघिबो आहे। निश्चल आसन। उहा आत्मा निश्चल आहे। आत्मा में पाण खे टिकाए रखियो। बस निश्चल माना थिरता। आसन बैसण, थिर नारायण। श्री राम। बस वेठा आहिनि, वेठा। अकाल मूर्त वेठा आहिनि, ब्रह्म जे रूप वेठा आहिनि। श्री राम। प्रभु के सिमरन इहा कड़ी ॿधल आहे। प्रभु जी यादि कंदो वेंदो, सभु कार्य सहज रास थींदा वेंदा। कोई पछतावो न रहंदो। हरि जा गुण प्रकट थींदा, उनमें सहज समाइबो वेंदो। आसन निश्चल थींदो वेंदो, वृत्ति ओड़े टिकंदी वेंदी। श्री राम। हर वक्त, हर हाल में, हर काल में सिमरन। और ये कंदे कंदे कंहिंजे फ़ाइदो इहो थी वेंदो जो प्रभु के सिमरन कमल विगासन। प्रभु के सिमरन हर एक जीव जो स्त्री चोले में आ चाहे पुरुष चोले में आ, कोई कमल आहे। उन जो पंखड़ियूं हेठि थियलनि। श्री राम।
हेठ थियल माना झुकाव विषयन ॾिया। श्री राम। पर प्रभु जी याद हमेशा सतत इनके चइबो आहे, सतत हमेशा सतत। हा, बणाए रखण सां इहा स्थिति अची वेंदी, प्रभु चाहींदो हे त मूंखे छॾे ई नथो, पोइ छा थींदो, उहो कमल बिगसिजी वेंदो आहे, उहो पंखड़ियुनि जो रूप मथे थी वेंदो आहे। पोइ छा थींदो, उहो उन्हनि इंद्रियुनि जूं विषयूं उपयोग कंदो। श्री राम। उन्हनि जी हुनखे छिक न रहंदी। जंहिंजो कमल बिगसिजी वियो, उन्हनि महान पुरुषनि खे इहा छिक न रहंदी। श्री राम श्री राम। पाणी थधो आयो, ताज़ो आयो, जेकी आयो, थधो खणी आ मुंहिंजे लाइ, गरम फुल्को खणी आ, इहे लफ़्ज़ हुननि जे वातो न निकिरंदा। हिते अंदाज़ो अची वेंदो, हे संत बणियो आहे न बणियो आहे। इहो पुट संतनि खे ख़बर आहे, संत केरु चइबो आहे। श्री राम। गर्मी आहे, सर्दी आहे, कोई ऑब्जेक्शन आहे, हर हाल में राज़ी। झली उन्हारे में बाबा वटि ॿाहिरि लॻाए सघबी, असां 20 साल खां पोइ लॻाईसीं, गाडर लगाए करके झल लगाए सकदा हा न, पखार हले पई, शेवा हले पई। श्री राम। साईं खे वञणो, हा बस ठीकु आहे, आहे न आहे, जीअं आहे, बस विरती टिकदी वेंदी। कमल विगासन कोई छिक उन सुख भोग ॾे न वेंदी। कमल विगासन जॾहिं उहो थी वियो, तॾहिं प्रभु के सिमरन अनहद झुनकार। प्रभु के सिमरन धुन में ध्यान, ध्यान में धुन है। अगत कथा जाने संत जे मुख मां जेके निकतो, प्रभु तैयार आहे उन करण जे लाइ। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। भाई रामू चए थो, संध्या जे महिल रहरा सां पूरो थियो आहे। भाई साहब हवा त लाए, गर्मी में मरूं था पिया। बाबा बि सहजे खणी चयो, भाई रामू तूं बि 7 भेरा राम राम त चओ। अरे राम राम चई, काॾों हवा हली आई। अरे कोई साबित थियो त प्रभु जे हुकम में ॿधो पिया, पर इच्छा ई कान्हे न। राम प्रभु सां जुड़िया पिया न। प्रभु के सिमरन अनहद झुनकार। प्रभु के सिमरन। श्री राम श्री राम। प्रभु के सिमरन अनहद झुनकार। सुख प्रभु सिमरन का अंत न पार। सुख प्रभु सिमरन का, ओहो बस एंड अची वियो। प्रभु जे सुख जो, यादगिरी जो सुख अंत पार कोन्हे। श्री राम श्री राम श्री राम। पर सिमरह से जन उहे भगत पुरुष जिनको प्रभु मया, मया माना कृपा, मया, हा मया माना कृपा। श्री राम। जिन ते प्रभु जी कृपा थे, उहे भगत पुरुष सिमरन कंदा, सिमरन लगदा। हाणे हिते असां मन भोलाव खाई वञे, जॾहिं कृपा थींदी त सिमरन कंदासीं। भई तोखे फ़ाइदा खपंदा आहिनि न जेके ॿुधी वञे, ऐं पोइ बि तूं भॻवान छॾे ॾे न। तूं प्रभु जी याद में पओ, तोसां तुंहिंजे हथ में उदम आहे। कीअं तूं उदम कर, जेको नसीब हूंदो मिलंदो। उदम सां ई नसीब ठहंदो न। तुंहिंजो वर्तमान ई भविष्य ठाहींदी न। जेकी तूं लुणींदे उहो तूं बीज बोईंदे उहो लुणंदे न। तंहिंजे लाइ असां प्रभु खे यादि कंदा वेंदासीं, उनजी दया थींदी वेंदी न। इन राधा स्वामी शिव दयाल साहब चयो, प्रभु की दया पे छोड़ोगे तो आलसी बन जाओगे, अपने करनी पे छोड़ोगे तो अहंकारी बन जाओगे न। करणी तहां जी थे, दया प्रभु जी थींदी। टकनि जे पोयां लिखियल हूंदो आहे, छा लिखियल हूंदो आहे? मेहनत मेरी रहमत तेरी, मेहनत मेरी। हाँ
श्री राम कंदो न अवश्य कंदो न, तूं चओ न चओ। हा, प्रकृति में असां ओ संकल्प रूपी छड़ो असांजो उछियो सुठो या कसो उहो बीज बोइजी वियो। कछु न चाहिए छा, प्रभु कृपा करे असां जीवन बणाए वञनि। चए सिंधी में कहावत आहे, जे न घुरियो छा चवंदा, चओ उन घणो घुरियो। हा, जे न घुरियो उन सभु कुझु घुरियो। श्री राम। कई प्रभु जूं घटनाऊं रोज़ जो रोज़ ॾिसबियूं आहिनि। जेको उन ते छॾे ॾे प्रभु ते, उहो लका उहो ॾिसंदो न साईं, लका उहो ॾिसंदा। छा छा न उन्हनि वटि ईंदो, गिनती कजे छा छा ईंदो, छा छा न उन्हनि वटि ईंदो। श्री राम श्री राम श्री राम। तंहिं लाइ साईं जा प्यारा मां अॻ में वरी वरी ॿुधायो आहे, इन्हनि कड़ियुनि खे आम कोई, छो जो स्वामी साहिब सां ॿुध आयासीं, साड़े छॾियाऊं ॿिज सभो ई संसार जो। संत कहिड़ो कमु कंदा आहिनि, संसार जे बीज खे ई साड़ींदा आहिनि। संसार जो बीज आहे ख्याल, ख्याल सिंधी में ख्याल। साईं गुरुदेव ॿुधाईंदा, सेवक पुछो गुरु जी को, बेटा ये संसार क्या है, कि तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं, और ये संकल्प मात्रा। बेटा राम जी के पैरों गुरु जी ये पक्को तो करा, ये संसार बना ही नहीं है। हाणे ॿुधाइण वारे खे छा चइबो, या अहिड़े शिष्य ॿुधण वारे खे छा चइबो जेके इहो ज्ञान मिले। संसार बना ही नहीं है राम जी, साईं संसार बना ही नहीं है, संकल्प मात्रा बस। ठाहे ड्राहे तुंहिंजे हथ में आहे, या तोखे शक्ति आत्मा तूं ठाहे ड्राहे छॾ बस। पर संकल्प तो तॾहिं ठाहींदे ड्राहींदे न। राम संकोच क्रिया आत्मा जा ॿ गुण, संकोच अंदरि हलियो वञ, जेतिरो अंदरि हलियो वेंदो उन महापुरुषनि खे क्रिया शक्ति वधीक पैदा थींदी। दुनिया में कम उहे कंदा आहिनि जेके आत्मा जे संकोच में आहिनि। राम 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 राम। कछु न चाहिए, जो वार्ता ॿुधो त मां तव्हांजे पूरो वेद थी वेंदो ॿुधाईंदो वञा। कुझु न खपे, हाणे कहिड़ा ॻोल्हियूं असां जेके तव्हांखे ॿुधाइनि, पर मनऊं थियल आहिनि। राम ओहो। संसार क्या है, तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं। चाहे देखने में जो आता है, चाहे देखने में नूर का नजारा है, और कुछ नहीं। अखी बूटियो तव्हांखे पंहिंजी शरीर बि कोन भासदो मुंहिंजो आहे, अलाए छा अची बचंदो। केॾी केॾी हिकु शइ सन्हड़ी आहे, कोई सीड़जणो ई कोन्हे। श्री राम।
लिंगन लोकन सां ही हबीब सां। सगल संग आत्म उदास ऐसी जुगत नानक रामदास। सगल संग आत्म उदास ऐसी जुगत। मां कल अचे पियो भैया कड़ी पटरी लिखाइजे और हेठों लिखाइजे या कड़ी कंहिंजी आहे पंचम पातशाह जी रामदास, उहो राम जो दास। रामदास साहब कोहरी हुया न, जेठो कोहरी रामदास बणिजी वियो। कीअं कुंवर जेठे जात है तीअं सतराम खे कुंवर जा वणी आहे कंवल गुल बणिजी वियो। श्री राम। वाह। ख्याल अचे पियो त जेके गुरुनि नेम बणाया सुबुह ऐं सांझी, हाणे सुबुह जो त सॼो हले थो जीअं हले, शाम जो रहरास साहिब बसि अमृतसर दरबार जो हले। सभु असां आनंद सां ॿुधूं 6:30 बजे। बसि श्री राम। मथों कथा सुखमनी। श्री राम। बसि संझा ऐं सुबुह नितनेम साहिब करायो आहे। सुम्हण महिल कीर्तन सहेलो, सुबुह जो उथी जब साहिब पढ़ो, पुॼी सघे काई सुखमनी अष्टपदी। श्री राम। सिमर से जन जन को प्रभु मया, नानक तन जन शरणी पया। मां उन्हनि पुरुषनि जी शरणी वञा या त मूंखे यादि जी कृपा थिए, प्रभु जो सिमरण जी मिले। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, अमृत प्रभु जो नालो सदाई सुख ॾिनारो। जेको भगत जना के मन विसरां, भक्त पुरुषनि खे मन में विश्राम ॾे। बस सदाई पंहिंजो शांति आनंद सां सुख सां जीवन पास करे वञनि था। इन जो साधन मूल सिमरण आहे। बस श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान हर हर महादेव।
महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु वसण भोट शंशा पारुषा सार। सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास। पूज अमर शहीद साईं कमल सखी शंशा बाबा। पूज मिठड़ी माता सर्व संतन महात्मा सर्व संतन को साधव बोलो।